जिले कश्मीर कंदकोट पुलिस कारकर्दगी मैदान मारे वही। जिले कश्मीर कंदकोट पुलिस बेहतरीन कारकर्दगी जो मुजाहरो करण वारन पुलिस ऑफिसरन के लाड़काने घुराए। डीआईजी लाड़कानो मजहर नवाज शेख ऑफिसरन के शाबाश ॾियण सां गॾु गुड वर्क सर्टिफिकेट पिणु ॾिना। डीआईजी लाड़कानो मजहर नवाज शेख जिले कश्मीर कंदकोट एससी इंचार्ज अयाज खेड़ो 15 इंचार्ज मलिक अब्बास एसएचओ थानो दुरानी मर नबी बख्श जखरानी इंस्पेक्टर मेयानी मोहम्मद इलियास ओडो बी सेक्शन कंदकोट अब्दुल कादिर बंगवार एसएचओ करमपुर गुलाम कादिर जतोई एसएचओ बख्शापुर हुसैन बख्श शाहानी एसएचओ होसपुर अख्तियार अहमद नारे जो सिकंदर अली पवार नादिर अली चन्ना ॿियनि में इनाम पिणु विराया विया। डीआईजी लाड़कानो मजहर नवाज शेख जो चवण हो त फ़खुर आहे जिले कश्मीर कंदकोट जी पुलिस ते। पुलिस वरी मुश्किलुनि जे बावजूद भी जिले कश्मीर में अमुन करायो आहे। पुलिस ॾींहुं राति मेहनत कई आहे। मुजरिमनि जे ख़ात्मे लाइ ऑपरेशन में हिस्सो वठंदड़ खे सलाम पेश करियां थो। एसएसपी कश्मीर कंदकोट अमजद अमन शेख खे सलाम पेश करियां थो जंहिं वरी मेहनत ऐं सुठी पॉलिसी सां धाड़ियलनि जो ख़ात्मो करे छॾियो आहे। जिले कश्मीर कंदकोट जे पुलिस सिंध में बेहतरीन पोजीशन हासिल कई आहे ऐं अमन अमान कयो आहे। एसएसपी कश्मीर कंदकोट अमजद अमन शेख बहादुर पुलिस ऑफिसर आहे। हुन जी दिलेरी जी कहिड़ी ॻाल्हि करियां, मूंखे हमेशह सुठो रिज़ल्ट ॾिनो आहे। हुन चयो त उमेद आहे त हू वधीक कामयाबू हासिल कंदो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GDN वेब न्यूज़।